जी नाज़रीन खे नओं दरो खां ब्रेकिंग न्यूज़ ॾी नालो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानसारनि जे चेलम जे मौक़े ते गमे हुसैन में हरक आली आहे। नओं दरो में हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं बुलंद थी वियूं आहिनि। चेलम जे मौक़े ते मरकज़ी इमाम बारगाह मज़लूम करबला ऐं वैरागी इमाम बारगाहनि समेत 15 खां वधीक इमाम बारगाहनि खां मातमी जुलूस बरामद थिया आहिनि ऐं ताज़िया बि बरामद कया विया आहिनि, जिते सवे अज़ादारनि ज़ंजीर ज़नी सीना ज़नी चाकुन ऐं छुरनि सां मातम करे रत सां इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानसारनि खे भेटा पेश कई आहे। नओं दरो में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो चेलम अक़ीदत एहतराम सां मल्हाए पियो वञे। नओं दरो में चेलम जे मौक़े ते मरकज़ी इमाम बारगाहनि खां मातमी जुलूस ऐं ताज़िया बरामद, जॾहिं त सीना ज़नी ज़ंजीर ज़नी चाकुन ऐं छुरनि सां मातम करे इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानसारनि खे रत सां भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे।